आउं ज़ाहिद आबड़ो पंहिंजे प्रोग्राम सूरत हाल में पंहिंजे पैनलिस्ट ग़ुलाम नबी सुमरो ऐं काज़ी अनवर साहब जिन सां गॾु नाज़रीन अॼु असां हीउ प्रोग्राम पंहिंजे वक़्त खां पहिरीं पिया कयूं छो जो असांखे ज़रूरत महसूस थी त वज़ीर आज़म जी तक़रीर खां पोइ हिकिड़ो प्रोग्राम कजे ऐं उनजो तजियो करण जी कोशिशि कजे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे त वज़ीर आज़म जी तक़रीर जो सभिनी खे इंतज़ारु हो। 27 मार्च ते उनखे तक़रीर करणी हुई, तक़रीर थी वई ऐं असां चाहींदासीं त उन तक़रीर जो तजियो कयो वञे। सो आउं पंहिंजे पैनलिस्ट ग़ुलाम नबी सुमरो साहब जिन ॾांहुं वञा थी ऐं उनखां पहिरियों सुवाल थी करणु चाहियां। सुमरो साहब, तव्हां असांखे इहो ॿुधायो त हिकिड़े तवील इंतज़ार खां पोइ वज़ीर आज़म तक़रीर कई, पर असां उन मां के ख़ासि नतीजा कढी सघूं था या नथा कढी सघूं, या उन्हनि जो जेको आहे सो तक़रीर जो कहिड़ो असरु थियो उन जे बारे में असीं ॼाणणु चाहींदासीं ऐं असांजा जेके नाज़रीन आहिनि उहे बि ज़रूरु ॼाणण जी कोशिशि करणु चाहींदा त आख़िर कहिड़ा नतीजा उन मां कढी सघजनि था। महिरबानी। वज़ीर आज़म इमरान ख़ान साहिब जी इहा जेका तक़रीर हुई उन लाइ हिकिड़ो माहौल जोड़ियो वियो, हिकिड़ी हाइप क्रिएट कई वई त वज़ीर आज़म साहिब पंहिंजे इस्लामाबाद वारी इन तक़रीर में अहम ऐलान कंदो ऐं उन में 10 लख माण्हुनि जे मेड़ खे ख़िताब कंदो। त उन करे सॼो मुल्क जेको हो सो बि वज़ीर आज़म जे तक़रीर जे इंतज़ार वारे बुख़ार में मुब्तला हो। जॾहिं वज़ीर आज़म साहिबु ख़िताब कयो त चवनि था त उहो ख़िताब जेको आहे न उहो हिकु कलाक ऐं 50 मिंटनि ते मुश्तमिल हो ऐं 2 कलाक जे वेझो तक़रीर। जीअं तक़रीर वरी थियो हीअं त उहा वज़ीर आज़म साहिब जे ॾुख सां थो चवणो पए, छाकाणि जो असांजो वज़ीर आज़म बि आहे ऐं तहरीक इंसाफ़ जो चेयरमैन बि आहे। इहा तक़रीर हुनजी तारीख़ जी ख़िलाफ़ तरीन तक़रीर आहे जंहिंमें सॼे मुल्क मां माण्हू गॾु कया विया। PTI पंहिंजा वसीला इस्तेमालु कया, मुखालिफ़त चवनि था त सरकारी वसीला हुन में इस्तेमालु थिया ऐं सरकारी रोब दाब बि इस्तेमालु थियो, पर उन जे बावजूदि इहे माण्हू जेके हा न उहे जेको 10 लख जो दावा हो उहो बि कोन पूरो थियो। ऐं जेका इहा हाइप क्रिएट कयल हुई त वज़ीर आज़म साहिबु को तमामु घणो अहम ऐलान कंदो, उन जी जाइ ते वज़ीर आज़म साहिबु जेको पाण 2014 खां वठी असीं पंहिंजे सूरत हाल में बयान बि कंदा रहिया आहियूं अॻे त वज़ीर आज़म साहिबु 2014 खां वठी हिकिड़ी माना तक़रीर थो करे, हिकिड़ी टेप आहे न उहा हुन जे ज़हन में लॻे थो त हले थी ऐं हुन 1.5 कलाक जेको आहे न उहो ई ॻाल्हायो आहे, उहो ई माना मस्करियूं कयूं आहिनि, भोग कया अथई पंहिंजे मुखालिफ़ लीडरनि ते, वरी उन जा नाला वरिता अथई। जेको तरीक़ेकार आहे वज़ीर आज़म साहिब जे ॻाल्हाइण जो 2014 खां वठी कंटेनर खां वठी उन ॾींहं ताईं बि जेका माना तमामु घणो इंतज़ारु कयल तक़रीर हुई उन में बि हू बदिलियल नज़र कोन आयो ऐं उन साॻियूं ई ॻाल्हियूं कयूं। थियणु ईअं खपंदो हो त असां जहिड़ा माण्हू जेके ख़ुशि उमीद आहिनि त उहे इन यकीन में हा त के वॾा वज़ीर आज़म साहिबु के वॾा इकनामी जा वाइदा कंदो ऐं एग्रीकल्चर, तालीम ऐं मईशत ऐं ज़राअत ऐं हिन ग़रीब मुल्क जे लाइ उन जे वाधारे ऐं तरक़ी जा के माना प्रोग्राम ऐं रिथाबंदियूं पेश कंदो। उन जी जाइ ते हू 1.5 कलाक जेको आहे न उहो सियासी तक़रीर कंदो रहियो ऐं पोयों जेको हिसो आहे उन तक़रीर जो जॾहिं हुन पढ़ियल तक़रीर करणु शुरू कई त हीअ मुंहिंजी तक़रीर जो अहम हिसो आहे छाकाणि जो आउं भुलिजी न वञा, उन करे आउं चाहियां थो छाकाणि जो हीअ सिफ़ारती ॻाल्हियूं आहिनि उन करे आउं थो करियां। पोइ हुन हिकिड़ो ख़त कढियो त मुंहिंजे हुकूमत जे ख़िलाफ़ु बैन अल-अक़वामी साज़िश थी रही आहे। भुट्टे साहिब जी ॻाल्हि बि कयईं त भुट्टे साहिब जे ख़िलाफ़ बि इन क़िस्म जी साज़िश थी ऐं मुंहिंजे ख़िलाफ़ बि इन क़िस्म जी साज़िश थी रही आहे। ऐं हाणे जेकॾहिं 77 में वञिजे त भुट्टे साहिब वारी ॻाल्हि ऐं वज़ीर आज़म साहिबु इमरान ख़ान वारी ॻाल्हि में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। हीअ ॻाल्हि त हीअं आहे त तमामु हिन ई 5-3 साल
कुझु महीननि जे चौथे साल में हुकूमत आहे, इन में अमेरिका जो दौरो करे आयो आहे। ऐं ट्रंप एडमिनिस्ट्रेशन सां एतिरो माना ख़ुशि हो जो हिते मोटी अची चयईं त आउं क्रिकेट जो लॻे थो त वरी ॿियो वर्ल्ड कप खटे आहियां। ही वॉज़ वेरी हैप्पी। त तव्हां जॾहिं ज़िंदगी में हक़ीक़ी चैलेंजिस जॾहिं तव्हांखे दरपेश थियनि था त पोइ तव्हां शिफ्ट था करियो ऐं पंहिंजो पाण खे हीरो था करियो ऐं इल्ज़ाम जेको आहे न, हिकिड़े पासे तव्हां अपोज़िशन ते हयां ऐं हिकिड़े पासे तव्हां बैन अल-अक़वामी सिफ़ारती तरह त मुंहिंजे ख़िलाफ़ु बैन अल-अक़वामी साज़िश थी रही आहे। पाकिस्तान खे सिफ़ारती तरह अकेलो करण जो क़दम हो। इहो वज़ीर आज़म साहिबु पाकिस्तान जी इन तक़रीर सां एॾी वॾी का ख़िदमत बि कोन कई आहे। ऐं इन जेका मतिलबु माना इन ख़त वारी ॻाल्हि माण्हुनि खे इंतज़ारु हो त ख़ान साहब खे भलियूं ॻाल्हियूं कंदो, कि वॾियूं रिथाबंदी जूं ऐं मुल्क जे तरक़ी जूं ॻाल्हियूं कंदो। उन जी जाइ ते हुन जॾहिं इहो ख़त कढी ॾेखारियो त उन ख़त ते पोइ गुज़िरियल 3 ॾींहंनि खां वठी उन ते स्पेकुलेशन्स बि थियनि पियूं, हीअ थियनि पियूं। बहितर थी आहे जेकॾहिं मतिलबु पोइ जेकॾहिं जुरत रिंदाना हूंदी आहे लीडरनि में, ऐं पोइ जेकॾहिं हू पंहिंजी ॿेड़ियूं साड़े ईंदा आहिनि त पोइ ख़त कढी खोले छॾिया। यकीनन अहिड़ो को रूटीन जो उहो ख़त हूंदो जेके यूरोपीय यूनियन या ही मुल्क हिक ॿिए खे लिखंदा आहिनि, ख़ैर सगाली जा ख़त, ही ख़त कोविड प्रोग्राम जा ख़त ऐं रिथाबंदी जा ख़त, IMF जा ख़त, इन क़िस्म जो ख़त हूंदो। को बि मुल्क जेको आहे न कंहिं मुल्क खे लिखी थ्रेट कोन कंदो आहे। उन करे ख़ान साहब जेको आहे ऐं असांजो वज़ीर आज़म उन असांजे जज़्बात जो अजायो माना इस्तेमालु कयो आहे। ऐं पाकिस्तान जो माण्हू जज़्बाती आहे, जलसनि में बि अचे थो, पर उन खे तव्हां घणे वक़्त ताईं बेवकूफ़ नथा बनाए सघो। त अवामी मेड़नि में अची ख़ान साहबु इमरान ख़ान साहबु चेयरमैन PTI लाइ मुल्क जे नौजवाननि में घणी मोहबत आहे। मुल्क जा नौजवान जेके आहिनि उहे तहरीक इंसाफ़ खे बहितर सम्झनि था। घटि में घटि मतिलबु माना हिन मुल्क लाइ, उन जे नौजवाननि लाइ बहितरी का रिथाबंदी का तरक़ी, उन जी जाइ ते तव्हां अपोज़िशन खे लताड़ियो ऐं तव्हां बुनियाद परस्ती वारियूं ॻाल्हियूं करियो ऐं तव्हां मुल्कनि सां जेके माना तव्हांजा मामला आहिनि पाकिस्तान जा, असांजो अहिड़ो ग़रीब मुल्क आहे, उन में बिगाड़ विझो। उन करे लॻे ईअं थो त इहो सॼो शो जंहिंते तमामु घणो PTI ख़र्चु कयो ऐं हिकिड़ी हाइप क्रिएट कई, उहो सॼो शो जेको हो न हिकिड़ो फ्लॉप शो हो। काज़ी साहिबु तव्हां यूसुफ उमरो साहिब जी ॻाल्हि ॿुधी ऐं संदन चवण आहे त उन ॾींहुं PM जो जेको शो हो उहो क्राउड जे वॾे हूंदे बि नाकाम नज़र आयो। उन जा कहिड़ा सबब थी सघनि था? छो जो असां ॾिसूं पिया त उन ॾींहुं ज़ाहिरी ॻाल्हि आहे त PTI जो हिकिड़ो चङो ख़ासो ऑडियंस जेका असांजे नौजवाननि ते मुश्तमिल आहे उन वक़्तु मौजूदु हो, पर उहे सभु जेके हिकिड़े इंतज़ार में हुआ या PM जी जेका हिकिड़ी रियलिस्टिक जेका अप्रोच उहे ॾिसणु चाहिनि पिया, उहा उन्हनि ताईं पहुची न सघी। हाणे उन्हनि जा जेके जज़्बात हूंदा फ्यूचर में असां कीअं था ॾिसी सघूं, छो जो असां चई सघूं था त हिकिड़ो लीडर जेको आहे उहो पंहिंजी क़ौम खे मिसलीड बि करे सघे थो, ऐं जॾहिं को क़ौम खे लीडर मिसलीड थो करे त उन जा नतीजा फ्यूचर में कहिड़ा निकिरी सघनि था? जी महिरबानी। PTI जो जेको असासो हो या आहे उहो यंग हुयो पाकिस्तान जो, छो त इमरान ख़ान क्रिकेट जो हीरो हुयो। पोइ जेके नंढा ॿार ऐं नौजवान हुया पोइ पंहिंजे टाइम सां जॾहिं उहे वरी अची विया इलेक्शनरी सियासत में हिसो वठणु, त उन्हनि ईअं सम्झो हिन खे हीरो करे। ऐं उन्हनि जे लाइ मां सम्झां थो त अॼु बि हीरो ई आहे। उनजा कम अकली ते या उनखे मां उनखे कम अकल बि नथो अची सघां। हिकिड़ो नंढो तव्हांखे जोक ॿुधायां थो त हिकिड़ो को सिख साहिबु हुयो, उहो कंहिं दरवाज़े जे सुराख मञा ॾिसे पियो। उन ई वरी पासे जे को माण्हू अचे ॿाहिरि निकितो, हुन खां पुछी त छा थो ॾिसी पियो, परे त मां बि ॾिसी वठां। हुन वीचारे उन सुराख में अखि लॻाई त अधु मिंट खनि बीठो त हुनखे नज़र कुझु कोन आयो। सिख खे चई त हीअ त कुझु नज़र ई कोन थो अचे। सिख चयो त मूंखे 3 कलाक थिया आहिनि, मूंखे नज़र कुझु कोन आयो आहे, तोखे अधु मिंट में नज़र अची वेंदो। सो PTI वारनि वीचारनि जी इहा आहे त उहे मुंहिंजे सम्झ में न थिया हूंदा ना उमेद, बसि आया ई नारा हणण हुयासीं, नारा हणी मोटी विया। ऐं उन्हनि जी जेका जेको आहे
अकुल एतिरो ई आहे ऐं उन्हनि खे वरी हिन भड़कायो आहे। तव्हां चओ त लीडर मिसलीड कीअं कंदा आहिनि, उन भड़कायो आहे पाकिस्तान जे ख़िलाफ़ु पूरी दुनिया में साज़िशूं थियनि थियूं पियूं ऐं इस्लाम ऐं असां इस्लाम फ़ोबिया खे दुनिया में ख़तमु था कराइणु चाहियूं पिया। ऐं मां जेको आहियां हुन बैनर लॻा हुया त हुरमत रसूल जो पासबान केरु, त हुन पंहिंजो नालो लिखायो इमरान ख़ान। त हीअ इंतिहा दर्जे जूं ज़्यादतियूं करे पियो आख़िर में वेंदे वेंदे। ऐं इहो न करणु खपे। असां वटि अॻे ई हीअ जेका पोलराइज़ेशन आहे न, मज़हबी पोलराइज़ेशन, उहा घणी आहे ऐं उन जे करे माण्हू मरण मारण ते तयारु थिया था वञनि। त हाणे जॾहिं तव्हांजे PTI जा मिनिस्टर सरवर साहब, ग़ुलाम सरवर साहब या शहरयार आफ़रीदी साहब, उहे चवनि त असांजी दिलि थी चवे त ख़ुदकुशी हराम आहे, इन जे करे न त असां वञी पंहिंजो पाण खे बारूद सां उॾायूं उन्हनि माण्हुनि वटि जेके नो कॉन्फिडेंस खणी था अचनि ऐं उन्हनि खे तबाह करे छॾियूं। आम जेको यंग हूंदो 18 सालनि जो 20 सालनि जो, उहो छा सोचींदो हूंदो त ही थो लीड करे पियो। हिन खे जेकॾहिं असां लीडर चऊं त इहा लीडरनि सां ज़्यादती हूंदी। लीडर त फ्यूचर ॾींदा आहिनि, फ्यूचर प्रोटेक्ट कंदा आहिनि, साञा ॾींदा आहिनि। हिन में कहिड़ी साञा आई आहे? माना उन माण्हू खे तव्हां तकीर जो जेकॾहिं पोस्टमार्टम करियो, नवाज़ शरीफ़ वारनि जी पार्टी, हाणे तव्हां तसवुरु कयो त नवाज़ शरीफ़ वीचारो उन वक़्त में 3 में 13 में 77 में जॾहिं आई हिते कू आयो ऐं पोइ या तव्हां कू वारनि खे पिए चयो, जिन कू आंदो उन्हनि खे पिए चयो, पोइ तव्हां डायरेक्ट उनखे चई न सघियो। सो ही आहे। उन खां पोइ हिकिड़ी मज़ाक जी ॻाल्हि ॿी बि तव्हांखे ॿुधायूं त हथु खणी चए पियो, उहा बि थी आहे त जंहिंखे आवाज़ु नथो अचे उहो हथु मथे खणे। हाणे तव्हां तसवुरु कयो त जंहिंखे आवाज़ु नथो अचे त माना नथो अचे, पोइ हथु मथे कीअं खणंदो? उन ते आवाज़ु पहुतो ई कोन। उन खां पोइ अधु कलाकु ॻाल्हाइण खां पोइ जीअं सुमन साहिबु चयो त 1 कलाक ऐं 50 मिंट जी तकरीर हुई। शाबस आहे उन्हनि ॿुधण वारनि खे जिन ॿुधी वेई त उते चवे थो त अधु कलाक ॻाल्हाइण खां पोइ चए थो 1 मिनट अभी आप खामोश हो जाओ, मैं सीरियस बात करने लगा हूं। त अधु कलाक तव्हां छा पिए चयो? सीरियस ॻाल्हि न पिए कई। हाणे तव्हां चओ त तव्हांजी मश्किरी जी ॻाल्हि थो करे पियो। जॾहिं 1 मिनट चवे पियो न, त हू मूंखे वीचारी फ़ाइज़ा अली यादि आई, जेका सिंगर आहे, त उहा चए थी 1 मिनट। सो मूंखे त ही यकीनन किथे बि को लीडर नज़र कोन आयो। ही सिर्फ़ु उहो अचे पियो त जीअं न हिकिड़ो अचे माण्हुनि खे वक़्ती तौर ते भुलाईंदो आहे ऐं उन्हनि लाइ को रस्तो न। माना 1 कलाक 50 मिंटनि जी तकरीर खां पोइ उहो छा हुयो जेको माण्हुनि खे सम्झ में आयो? मूंखे त कुझु बि सम्झ में कोन आयो। जेकॾहिं कंहिंखे सम्झ में अचे त मूंखे ॿुधाए वठे त हिन आख़िर चवणु छा थिए चाहियो। कॾहिं बि चवंदो हो त मां जेको आहियां सो पर्ची न खणंदो आहियां, उहो पर्ची कढी 3 पना कढी बीह रहियो। त छो त मां ख़ारजा पॉलिसी ते ॻाल्हायां थो पियो, इन करे लफ़्ज़ मां पंहिंजा चूंडे ॻाल्हाईंदुसि। माना हिन खां पहिरीं तव्हां चूंडे लफ़्ज़ कोन पिए ॻाल्हाए, 3 पना कढी पढ़णु शुरू कई, चश्मो बि लॻाई, हीअ थींदो ऐं पहिरीं पंहिंजो पाण खे क्लेम कंदो त मां जेको आहे सो एॾो आहियां जो मां फ़िल्बदी ॻाल्हाए सघां थो कंहिं मसइले ते। ऐं आख़िर में पोइ उहो वरी सरप्राइज़ ख़तु निकितो जंहिंते हींअर बि असां ॻाल्हि करे वियासीं। त उन ख़त में त हू शहबाज़ शरीफ़ त वीचारे उनखे कल्ह चयो आहे त जेकॾहिं इहो ख़तु वाक़ई असांजे पाकिस्तान जे ख़िलाफ़ु ऐं असांजे पाकिस्तान जे PM जे ख़िलाफ़ु साज़िश आहे त इनखे त तव्हां महिरबानी करे खणी अचो, त पोइ असां तव्हां सां गॾु आहियूं। इन खां वधीक उनखे कहिड़ो ॾिएसि? कल्ह शहबाज़ शरीफ़ चयो आहे त जेकॾहिं इहा वाक़ई तव्हां सची ॻाल्हि कई आहे, उनखे साबित करियो था, त पोइ असां नो कॉन्फिडेंस वग़ैरह छॾियूं था, असां तव्हां सां गॾु आहियूं, छो त असांखे पंहिंजे मुल्क जी सावरनिटी वधीक अज़ीज़ आहे। सो हिनखे तव्हां मतिलबु लीडर करे न वठो त बहितर आहे। सुमरो साहिबु, हींअर असां ॾिसूं पिया त वज़ीर आज़म जंहिं तरीक़े सां तकरीर कई ऐं 1 कलाक 50 मिंट तक़रीबन लॻभॻि जेको असां 2 कलाक चऊं, उन हिकिड़े विज़न खां सवाइ जेको आहे सो ॻाल्हाईंदो रहियो ऐं आख़िर में बि हुन को ख़ासि अहिड़ो नतीजो कोन कढियो या को ख़ासि मैसेज कोन ॾेई सघियो। उन जे जेकॾहिं असां भेट कयूं मोहम्मद बिन सलमान, सऊदी अरब जो जेको शहज़ादो आहे, वली अहद आहे, उनखे जेकॾहिं असां ॾिसूं था त उनजी उमिरि 36 साल आहे हिन वक़्तु। ऐं उन जो जेको उनजी सोच आहे, जेका विज़न आहे उनजो, उहो मुस्तक़बिल खे थो ॾिसे ऐं उहो पंहिंजे मुल्क जे माण्हुनि जे लाइ, पंहिंजे क़ौम जे लाइ, पंहिंजे जेको आहे सो वतन जे तरक़ी जे लाइ सोचे पियो। ऐं जेको विज़न हुन माण्हू वटि आहे, नौजवान वटि आहे, उहो विज़न असां वटि छो कोन्हे?
उते बादशाही आहे, बादशाही निज़ाम आहे ऐं हू जेकॾहिं चाहिनि त पंहिंजे मुल्क खे जंहिं तरीक़े सां बि पुठिते रखी सघनि था, आवाम जे लाइ कुझु बि न करणु चाहिनि, पर हुननि वटि विजन आहे। ऐं असां वटि जमहूरी ताक़त हूंदे, जमहूरी मुल्क हूंदे, असांजे माण्हुनि में, असांजे लीडरशिप में उहो विजन तव्हांखे छो नथो नज़र अचे? सऊदी अरब छाकाणि जो इस्लामी दुनिया जो बि हिकिड़ो अहम मुल्क आहे ऐं दुनिया जो बि हिकिड़ो अहम मुल्क आहे, ऐं उन जो क्राउन प्रिंस मोहम्मद बिन सलमान जेको आम तरह उनखे MBS जे नाले सां सॾियो थो वञे, जेको अॻिते हली सऊदी अरब जो बादशाह थियणो आहे, उहो पंहिंजो हिकिड़ो नओं विजन खणी आयो आहे सऊदी अरब लाइ। त सऊदी अरब 2025 में कीअं हूंदो, 2030 में कीअं हूंदो, ऐं न्यूयॉर्क सिटी छा हूंदी, सभिनि खां पहिरीं जेका माना वॾी ॻाल्हि कई आहे त हुन इहा ॻाल्हि कई आहे त सऊदी अरब जेको आहे न उहो नओं यूरोप हूंदो, ऐं हुनजे जो मुस्तक़बिल आहे जॾहिं नए यूरोप जी ॻाल्हि था कबी त पोइ माना इंसानी आज़ादी जी ॻाल्हि थी वेंदी, हुन में तरक़ी सां गॾु इंसानी आज़ादी जी ॻाल्हि बि थींदी। त मोहम्मद बिन सलमान छाकाणि जो हिकिड़े अहिड़े मुल्क जो क्राउन प्रिंस आहे, अॻिते हली बादशाह बि थियणो आहे, जेको शाहूकार मुल्क आहे ऐं तेल पैदा कंदड़ 4-5 जेके माना मुल्क आहिनि जेके तेल जा एक्सपोर्टर आहिनि, उन्हनि में सऊदी अरब बि अचे थो। उन करे सऊदी अरब हिकिड़े वॾे नाणे ऐं बहितरीनु मईशत वारो मुल्क पिणु आहे। उन करे मोहम्मद बिन सलमान बिना कंहिं इमदाद जे, बिना कंहिं दुनिया जे इमदाद जे सऊदी अरब खे हिकिड़ो नए यूरोप जे तरफ़ वठी वञण वारो उनजो ख़्वाबु आहे, उहो ताबीर थियो सघे थो, छाकाणि जो ॾिसिजे थो त हुन वटि वसीला बि आहिनि ऐं हुन मुस्तक़बिल जी तामीर ऐं में इंसानी आज़ादियुनि हुन इलाही फ़ैसिला कया आहिनि, जंहिंमें औरतुनि जूं आज़ादियूं आहिनि, जिन में माना तालीम जो आज़ादियूं आहिनि, जिन में नौकरियूं करण जूं आज़ादियूं आहिनि, ड्राइविंग जूं आज़ादियूं आहिनि, इलाही पाबंदियूं हुयूं सऊदी अरब में। त इहे हिकिड़े माना बादशाहत में एॾा इनकलाबी इक़दाम। तव्हांजे सुवाल जो ॿियो हिसो आहे त असां वटि पाकिस्तान में असांजो वज़ीर अज़म ईअं छो कोन करे सघियो आहे ऐं मोहम्मद बिन सलमान ऐं वज़ीर अज़म इमरान ख़ान साहिब में कहिड़ो फ़र्क़ु आहे? पहिरीं ॻाल्हि आहे त वज़ीर अज़म इमरान ख़ान साहिबु छाकाणि जो हिकिड़े उसरंदड़ मुल्क जो वज़ीर अज़म आहे, थियणु त ईअं खपंदो हो त जहिड़ा हुनजा वादा हुआ त हू हिते अचण खां पोइ ऐं अपोज़िशन ऐं नाम निहाद अकाउंटेबिलिटी ऐं बाक़ी लीडरनि सां पंहिंजी अना ऐं नफ़रत जे धंधे में न पिया, उन जी जाइ ते हू मुल्क जी तरक़ीअ लाइ ऐं मुल्क जी तालीम लाइ, मुल्क जी सिहत लाइ, हीउ मुल्क 22 करोड़ माण्हुनि खां मथे जो मुल्क थी वियो आहे ऐं हिन मुल्क में पर कैपिटा इनकम जेका आहे उहा दुनिया जे माना जेके मुल्कनि में में घटि आहे उहा आहे ऐं 280 अरब रुपयनि जे इक़्तिसादी हजम में 22 करोड़ आबादी सां कीअं तरक़ी करे सघिजे थी। उन करे हुनखे अचण सां असांजी ज़राअत, असांजी मईशत, असांजो इंसानी आज़ादियूं ऐं असां दुनिया सां बहितर तालुकात, छाकाणि जो इन दौरान जॾहिं कोविड अची वियो त पाकिस्तान खे ख़तर खां इमदाद बि मिली ऐं कोविड जे सिलसिले में जेके दुनिया जे मुल्कनि खे पैकेजिस पे मिलिया शौकार मुल्कनि खां ऐं वेस्ट खां, उहे बि असांखे मिलिया। असांखे IMF जूं ट्रांचिस बि मिलियूं ऐं ईअं कोन्हे त दुनिया असांजी मदद न कई, पर असां उन सॼे नाणे खे ऐं उन सॼी ॻाल्हि खे कमा हक़ु माण्हुनि जे इस्तेमालु लाइ ऐं उन्हनि जी बहितरी लाइ, उन्हनि जी तालीम जी बहितरी लाइ, उन्हनि जी सिहत जी बहितरी लाइ, उन्हनि जे इक़्तिसादी बहितरी लाइ ऐं उन्हनि जी सनअती ऐं ज़राइती तरक़ी लाइ न करे सघियो। ॻाल्हि इहा आहे त माण्हू हिकिड़ो लीडर आहे न, मोहम्मद बिन सलमान ऐं के ॿिए लीडर जो पाण माना फ़र्क़ु था वठूं त हिकिड़ो लीडर आहे न, उहो ॻाल्हियूं पियो करे, ॻाल्हियुनि में हिकिड़ा ख़्वाब पियो ॾेखारे। हिकिड़ो माण्हू ॻाल्हाए घटि थो, हू अमल जी दुनिया में,
दुनिया उन्हनि सां गॾु वेंदी। दुनिया जी तारीख़ ते उहे हाकिम उहे मुल्क निशानबर रहंदा जिते अमल वधीक हुजे ऐं ॻाल्हियूं घटि हुजनि। असां वटि हीअं आहे त ॻाल्हियूं वधीक आहिनि ऐं अमल घटि आहे। काइज़ साहब, हाणे तव्हां असांखे ॿुधायो त अदम एतमाद जी तहरीक जेका आहे उहा त जमा थी चुकी आहे, असेंबली में टेबल थी वई, ऐं केतिरे हद ताईं तव्हांखे उहा कामयाबु थींदी नज़र अचे पई? छो जो हालात में तक़रीबन सुबुह खां वठी शाम ताईं तब्दीली अचे थी, वरी शाम जो जेकॾहिं जेका तब्दीली आई आहे त सुबुह जो उन में वरी ॿी का जेका आहे सा तब्दीली अची चुकी हूंदी आहे। त एतिरी तेज़ी सां जेके तब्दील थींदड़ हालात आहिनि उन्हनि में तव्हां ॾिसो था त कीअं जेको आहे सो अदम एतमाद जी तहरीक तव्हांखे नज़र अचे थी, ऐं उन खां अलावा तव्हांखे उन में इस्टेब्लिशमेंट जेका आहे उहा किथे बीठल पई नज़र अचे? ॾिसो, PM साहब क्रिकेट जो खिलाड़ी आहे, पोइ असां इन सॼे टर्म खे नो कॉन्फिडेंस खे जेकॾहिं क्रिकेट वारे इस्तिलाह में खणी अचूं त हींअर 2020 मैच जा बिल्कुलु आख़िरी लम्हा आहिनि, ऐं उन में पोइ ईअं थींदो आहे त केॾीमहिल बैट्समैन छको हणी विझंदो आहे त अॻी जेका हूंदी आहे टीम उहा वीचारी मायूस थी वेंदी आहे, वरी विकेट किरी पवंदी आहे त जेका फील्डिंग कंदी आहे भई साइड उहा वरी थोरो अप थी वेंदी आहे। हींअर इहा पोज़ीशन ॾिसो, कल्ह शाम ताईं इहा पोज़ीशन हुई त नो कॉन्फिडेंस बिल्कुलु ईज़ी आराम सां इहो सक्सेस थी वेंदो। पर जेका राति वारी या कल्ह शाम खां पोइ जेका डेवलपमेंट थी आहे, जंहिंमें चौधरी परवेज़ इलाही साहिबु जंहिं पहिरीं चयो पियो त अञा त किचन में सामान पहुतो आहे, पर ॿ ॾींहं पहिरीं चई त हाणे त हांडी पची वई आहे ऐं अधु विराइजी वई आहे, त माना उन विराइजण में शायदि उहो शामिलु हुयो। हाणे हुनखे त शौक़ु थियो आहे त मां CM थियां पंजाब जो, ऐं हू काफ लीग मूंखे ईअं थो लॻे त चीमा साहिब बि हिननि सां गॾु वेंदो, त माना काफ लीग जा 5 ई वोट तव्हां उन्हनि जे खाते में विझी छॾियो। हाणे मैच ईअं सम्झो त अपोज़िशन जी कुझु फाथी आहे। कल्ह ताईं हुननि वटि जॾहिं बाप पार्टी जा 4 मेंबर अची विया, आज़ाद उम्मीदवार अली नवाज़ शाह साहिबु जेको मीरपुर ख़ास जो MNA आहे उहो उन्हनि वटि अची वियो, शाहज़ैन भुगटी उन्हनि वटि अची वियो, त उन्हनि जी जेका स्ट्रेंथ ठहे पई उहा 168 ठहे पई ऐं 172 जी मैजिक फिगर खपे थी पई। त बाक़ी 4 रहनि था, सो चौको लॻाइण जी ज़रूरत आहे, छके जी ज़रूरत बि कोन्हे का। बाक़ी हिननि वटि ॾिसो MQM रहे थी पई, MQM अञा ताईं को डिसीजन कोन थी वठे। सभ खां पहिरीं चवंदी त असां त काफ लीग सां गॾु वेंदासीं, काफ लीग वई हली, बाप पार्टी वई हली, हाणे रही आहे MQM वटि पावर त आहे 7 MNAs जो, उहे कीअं था उनखे पंहिंजे केश कराइनि पिया। हू चवंदा असांखे ॾियो गवर्नरशिप ॾियो, उहा बि उन्हनि सां हा कई आहे PTI, त तव्हांखे ॾियूं था। हिकिड़ी मिनिस्ट्री मथे ॾियो वधीक अञा, उहा बि उन्हनि खे हा कई वई आहे। पर अल्टीमेट MQM जो जेको सिंध हुकूमत में शामिलु न थियणु आहे उहो MQM सम्झे थी त असांखे नुक़सानु थींदो, ऐं जेकॾहिं MQM हिननि सां नथी वञे अपोज़िशन सां, माना पीपल्स पार्टी सां ठा न कयो। अच्छा, उते अची वई हुकूमत, शहबाज़ शरीफ़ अची वियो ऐं नो कॉन्फिडेंस कामयाबु थी वई, त पोइ MQM किथे बीहंदी? इहो बि हिननि जे लाइ हिकिड़ो वॾो सुवालु आहे। त इन करे हीअ अञा बि ईअं सम्झो की गू मगू जी हालति में आहिनि। पर असां MQM खे हिकिड़ी मिंट जे लाइ चऊं त उहा वेंदी PTI सां, त पोइ छा थी बचे पोज़ीशन अपोज़िशन जे पार्टियुनि वटि? त हाणे जॾहिं 168 मेंबर तव्हां वटि अची विया आहिनि, बाक़ी तव्हांखे 4 मेंबर खपनि, मूंखे अलाए छो एतिरो मुश्किल कोन थो लॻे पियो, जॾहिं त तव्हां 24-25 मेंबर बाग़ी रखियो वेठा आहियो PTI जा, ऐं जिन मां केतिरा ई माण्हू बरमला चवनि था पिया, बासित बुखारी चवे थो पियो, तव्हांजो हितां जो रमेश लाल चवे थो पियो, रमेश कुमार चवे थो पियो, नुज़रत पठान साहिबा चवे थी पई, त केतिरा माण्हू जेके, अच्छा उहो जेको नूर आला मां उहो चवे थो पियो, त केतिरा ई माण्हू आहिनि जेके ओपन चवनि था पिया त असां हिननि खे वोट कोन कंदासीं। माना लामाला जेकॾहिं डिसीजन अची थो वञे त जेके फ्लोर क्रॉस कनि था MNAs, उन्हनि ते डिस्क्वालिफिकेशन एक्ट थी वेंदो, लागू थी वेंदो। इहो मूंखे लॻे कोन थो, उहो DC त थियनि उन लाइ तयारु वेठा आहिनि। बाक़ी हिननि इन सॼे कार वहिंवार में तव्हांजो सुवालु आहे ॿियो त इस्टेब्लिशमेंट किथे आहे? त हिकिड़ी शइ मां क्लियर कयां त मूंखे नो कॉन्फिडेंस सक्सेस थींदे नज़र अचे थो पियो। सुभाणे जी ख़बर अलाह खे आहे, पर अॼु ताईं बि मूंखे त उन में एतिरी का बसि थोरो हींअर ईअं थींदो त जो माना जेके नंबर्स हूंदा न उहे 174 हूंदा या 175 हूंदा, इन खां मथे कोन हूंदा, जेका मुंहिंजी अज़म्पशन आहे। ग़लति बि थी सघे थी, असांजा अंदाज़ा आहिनि। हाणे अचूं था त इस्टेब्लिशमेंट जो इन सॼे में किरदारु,
हाणे असां वटि त इंफॉर्मेशन इन्हनि जे थ्रू थी अचे न, जॾहिं बिलावल भुट्टो साहिबु चवे थो त एस्टेब्लिशमेंट जी फ़ोन कंहिंखे कोन थी अचे पई। इवन राति शाहिद ख़ाकान अब्बासी साहिबु चयो आहे त एस्टेब्लिशमेंट जी कंहिं वटि बि फ़ोन कोन थी अचे। त इन मां असां इहो मतिलबु वठूं त जेका एस्टेब्लिशमेंट आहे उहा पंहिंजो पाण खे न्यूट्रल करे पेश करे पई। हाणे हिकिड़ो इन मां हिकिड़ो ज़िमनी सुवाल ॿियो था कढूं त छा पूरी एस्टेब्लिशमेंट, त यकीन ॼाणो त उन्हनि में फ्रैक्शन्स हूंदा आहिनि। पोइ हिकिड़ो जेको फ्रैक्शन आहे न, जंहिंखे असां जेकॾहिं पेशावर सां गंढियूं उनजो तानो बानो, उहो जेको फ्रैक्शन आहे न, उहो ओपन सपोर्ट करे थो पियो PTI खे। हाणे उन जो असरु केतिरो पवंदो इहो 2-3 ॾींहंनि में ज़ाहिर थी वेंदो। हाणे जेका रांदि बची आहे न, उहा 3-4 ॾींहंनि जी बची आहे, वधीक बची कोन्हे का। सक्सेसफुल नो कॉन्फिडेंस थी वेंदी ऐं इस्टेब्लिशमेंट पंहिंजो जेको रखियो आहे त असां कंहिं तरफ़ कोन आहियूं, असां सिर्फ़ु मुल्क जे तरफ़ आहियूं, ऐं इन्हनि जो बहितर नज़रियो आहे जेको असां सभु माण्हू साॻिया बंदा चऊं था त तव्हांजो जेको कमु आहे उहो तव्हां कयो, उन में तव्हांजी इज़त वधंदी। त असां उमेद बि कयूं था ऐं सम्झंदासीं बि त इस्टेब्लिशमेंट पंहिंजी उमेद वधाईंदी, इज़त वधाईंदी, ऐं हू पंहिंजे मुल्क जे मफ़ाद जे लाइ हिकिड़े मतिलबु जेको हुनजो आहे आइन में ॾिनल उनजो इस्तेमालु कंदी ऐं उते ई रहंदी, जेका ज़िम्मेवारी हुनखे मिलियल आहे उते ई रहंदी। सो इस्टेब्लिशमेंट मूंखे उनजो जेको मेजर फ्रैक्शन आहे उहो न्यूट्रल नज़र अचे थो पियो। सोमरू साहिबु, हाणे तव्हां खां मुंहिंजो हिकिड़ो सुवालु आहे, दिलचस्प सूरत हाल आहे ॾाढी, ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे त काज़ी साहिबु असांखे ॿुधायो सॼी जेका सूरत हाल आहे उनजे बारे में, त अदम एतमाद जी तहरीक जेका आहे उहा कामयाबु थींदी या कोन थींदी। उन में विच में जेको आहे सो कल्ह हिकिड़ी दिलचस्प सूरत हाल जेका पैदा थी आहे उहा आहे क़ुर्बानी जी। त हाणे हिकिड़ो कमज़ोर माण्हू या ईअं चइजे त कमज़ोर सियासतदान, उनजी क़ुर्बानी ॾिनी वई, या बुज़दार साहिब जी क़ुर्बानी ॾिनी वई, उन क़ुर्बानी जो असरु थींदो बि या न, ऐं तव्हां उनजे बारे में छा था सोचो? उनजे बारे में असांजा ज़ाहिरी ॻाल्हि आहे त सभई जेके प्रोग्राम खे ॾिसण वारा नाज़रीन आहिनि उहे ॿुधणु चाहींदा त उहा केतिरे हद ताईं पंहिंजो असरु ॾेखारींदी। जीअं त पंजाब में हिकिड़ी तब्दीली रस्ते ते आहे वज़ीर आला पंजाब उस्मान बुज़दार साहिब जी, पर इन खां अॻे पाण ही सरकार जेके आहिनि उनजे पस मंज़र ते था वञूं त उहा पंहिंजे माण्हुनि सां ऐं पंहिंजे ऑफिस बेरर सां ऐं पंहिंजे वज़ीरनि सां कीअं पेश ईंदी रही आहे हिननि 3 सालनि कुझु महीननि जी कहाणी जेका आहे। ॻाल्हि इहा आहे त सियासत जेका आहे न ऐं हुकुमरानी जेका आहे न, उहा असां जहिड़नि माना उसरंदड़ मुल्कनि में न हिकिड़ो अहिड़ो ज़ालिमाना कमु आहे, ऐं चवंदा आहिनि सियासत जे सीने में दिलि कोन हूंदी आहे। तव्हां जहांगीर तरीन खां वठी, अलीम ख़ान खां वठी, अकाउंटेबिलिटी ज़ार शहज़ाद अकबर खां वठी, ज़ुल्फ़ी बुख़ारी खां वठी, ऐं ॿिया बि इलाही नाला आहिनि न जिन खे पार्टी जा उहिदा कोन, पर उनखे पार्टी छॾणी पइजी वई। जावेद हाशमी आहे, ॿिया आहिनि। त छाकाणि जो PTI जी लीडरशिप जेका आहे न उहा ज़बरदस्त अनापरस्ती वारी लीडरशिप आहे, ऐं जेका मतिलबु माना इहो ख़्यालु कोन कंदी आहे त अॻिते हली हिन मुंहिंजे सॼे नैरेटिव खे जेको तहरीक इंसाफ़ जो आहे इन्हनि माण्हुनि खे रखणु या कढणु सां उन नैरेटिव उहो मुतासिर थिए थो या नथो थिए, उन जी का ख़ासि परवाह कोन कई आहे। उन जे करे थियो हीअं त 3 साल ऐं कुझु महीननि जी हुकूमत खां पोइ ख़ान साहिब जेको आहे न उहो जो इक़्तिदार जेको आहे न जो इक़्तिदार जेको आहे उहो सिज जे हेठां अची वियो आहे, आज़माइश जे हेठां अची वियो आहे, ऐं उहो चइबो आहे न इक़्तिदार जो संघासन जेको आहे न उहो लुॾे पियो। हाणे इन में जॾहिं संदसि इक़्तिदार वज़ीर आज़म साहिब जो पंहिंजो इक़्तिदार जॾहिं लुॾियो पिए त जीअं हींअर काज़ी साहिब हिकिड़ी ॻाल्हि कई त हुन मुतहिदा क़ौमी मूवमेंट पाकिस्तान खे सरकारी इहा पेशकश कई आहे त असीं तव्हांजो गवर्नर रखंदासीं। इहा पेशकश कई आहे त असीं तव्हांजो गवर्नर रखंदासीं। हाणे तव्हां अंदाज़ो करियो त सिंध जो गवर्नर जी क़ुर्बानी लाइ बि ख़ान साहिबु तयारु आहे ऐं चीफ मिनिस्टर पंजाब जी क़ुर्बानी लाइ बि तयारु आहे त जीअं पंहिंजी हुकुमरानी खे बचाए सघिजे अदम एतमाद खां। पर बुज़दार साहिब जी क़ुर्बानी जेका आहे न
उहा हाणे देरि थी चुकी आहे जॾहिं अॼु खां साल 2 साल अॻे खेसि चयो पियो वियो त पंजाब दरअसल छा आहे जो उते मियां शहबाज़ शरीफ़ जहिड़ा एडमिनिस्ट्रेटर रहिया आहिनि उन करे पंजाब पाकिस्तान जे 60% आबादी वारो सूबो आहे। 3 सूबनि जी आबादी खां मथे माण्हू पंजाब में था रहनि उन करे हुनजो एडमिनिस्ट्रेटर जेको आहे न उहो बहितरु हुजे। तहरीक इंसाफ़ जो इंतिखाब चीफ मिनिस्टर पंजाब लाइ बहितरु हुजे, घटि में घटि माना शहबाज़ शरीफ़ खां उहो बहितरु हुजे। उन जाइ ते जॾहिं तव्हां उस्मान बुज़दार वठी आया मतिलबु इहो हो त ख़ैबर पख्तूनख्वा में तव्हां महमूद ख़ान खे आंदो ऐं हिते तव्हां उस्मान बुज़दार खे आंदो, तव्हांखे कमज़ोर माण्हू ते खपिया। तव्हां उन्हनि जा पावर बि इस्तेमालु करण ते चाहिया, तव्हां मर्कज़ मां वेही न पंजाब खे बि रूल करण ते चाहियो, ख़ैबर पख्तूनख्वा खे बि रूल करण ते चाहियो। ईअं सभई गिदरा मुठ में माण्हू कोन खणी सघंदो आहे। थियो हीअं आहे त हाणे जॾहिं परवेज़ इलाही जे चौधरी बिरादरान जे 5 वोटनि ऐं PMLQ जे 5 वोटनि लाइ मोहतरम परवेज़ इलाही साहिब लाइ चीफ मिनिस्टर जी ऑफर कई वई आहे त जॾहिं तव्हां 5 वोटनि लाइ पंहिंजा अहम माण्हू जिन खे कंहिं ज़माने में तव्हां पंहिंजे ज़िद जे करे उनखे हटाइण लाइ तयारु कोन आहे, पर जॾहिं तव्हांखे पंहिंजी ज़रूरत पई आहे, जॾहिं तव्हांखे पंहिंजे इक़्तिदार बचाइण जी ज़रूरत पई आहे त तव्हां सभई कुझु क़ुर्बान करण लाइ तयारु आहियो। पर सभई कुझु क़ुर्बान करण खां पोइ बि ऐं तहरीक में बि थोरी देरि लाइ तस्वर था करियूं त तहरीक एतमाद जी कामयाबी जे बावजूदि बि इमरान ख़ान साहिबु ट्रबल में रहंदो ऐं उन जो सिज जेको आहे न उहो उन जे इक़्तिदार जो सिज लही रहियो आहे ऐं उहो लहण में केतिरो वक़्तु थो वठे, आईंदा 4-5 ॾींहं या आईंदा कुझु महीना। नाज़रीन तव्हां असांजो प्रोग्राम ॾिठो। वज़ीर आज़म जी तक़रीर खां पोइ जेका सूरत हाल पैदा थी असां उन जा तजिया करण जी कोशिशि कई। असांजा जेके पैनलिस्ट आहिनि उन्हनि तव्हांखे मुख़्तलिफ़ सूरत हाल जे बारे में ॿुधाइण जी कोशिशि कई। प्रोग्राम तव्हांखे कीअं लॻो पंहिंजे कमेंट्स जे ज़रिए असांखे ज़रूरु आगाह कंदा ऐं जेकॾहिं तव्हांखे असांजो प्रोग्राम पसंदि आयो हुजे त ज़रूरु असांखे ॿुधाईंदा। जेकॾहिं तव्हां को क्रिटिकल पॉइंट ऑफ व्यू रखो था त तॾहिं बि असांखे पंहिंजे कमेंट्स जे ज़रिए ॿुधाईंदा। ऐं जेकॾहिं तव्हां असांजो चैनल अञा ताईं सब्सक्राइब न कयो आहे त उनखे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे ज़रूरु क्लिक कंदा त जीअं असांजो सभई नोटिफिकेशन्स जेके आहिनि उहे तव्हां ताईं पहुची सघनि। अलाह भाई।